विक्षोभ देरो भर सां ॻोठ वॾा भेलार में जसकम जे सॾ ते मुजीब आज़ाद भेलार जी अॻवानी में अचो त नई सिंध अॾियूं जे उनवान हेठि हर साल जीअं हिन दफ़े बि अज़ीम शान सिंध जी सकाफ़ती रैली रहबर जीएम सैयद चौक खां वठी पूरे ॻोठ जे चौधारी कामरेड करम खान सामटियो कुलब सोलंगी साजिद मंगरियो बिशारत भेलार हाकिम भेलार कामरेड मोहसिन भेलार ॻोठ जे हारिन मज़दूर नौजवान मासूम ॿारनि ऐं ॿियनि सिंधी टोपी अजरक पाए जीए सिंध जा ॻाढ़ा झंडा हथनि में खणी ॻोठ भरिसां कब्रिस्तान ते पहुची मरहूम कामरेड राजा भेलार सिकंदर भेलार जी मज़ारुनि ते कुल पढ़ी जीए सिंध जी चादर चाढ़े क़ौमी सलाम पेश कयो। आख़िर में अॻवाननि रहबर जीएम सैयद चौक पहुची सिंधी गीतनि ते नौजवाननि रक़्स कयो ऐं सिंध जी बका लाइ तकरीरूं कयूं ऐं रैली में शरीक थींदड़नि जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।